अस्सलाम वालेकुम दोस्तों, महाराज शहर ॻाल्हायां पियो। ज़हूर भी भाउ असां काॾे वेठो आहे। छो हे जेको असांजे नाले ते शागिर्दनि खे धमकियूं ॾिनियूं वियूं आहिनि, नेट ते असां ॾिसूं पिया, काफ़ी दोस्तनि बि ॻाल्हायो आहे। असांजे तरफ़ों भाउ तव्हां दिलिजाए कयो, असां अॼु बि शागिर्दनि सां गॾु आहियूं। कल्ह बि जेके माड़ी गैस वारे धरणे ते वेठा आहिनि, असांजे तरफ़ों का बि अहिड़ी ॻाल्हि कान्हे। कोई बि मुखालिफ़ आहे जेको असांजे नाले ते उन खां मंत्री घुरे थो या भतो घुरे थो, अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे। तव्हां दिलिजाए कयो, असां शागिर्दनि सां अॼु बि गॾु, कल्ह बि गॾु, उन्हनि ते प्रेशर ॾिनो वियो आहे उहे पंहिंजे धरणे ते मज़बूत रहनि। असां बि उन्हनि जा मददगार आहियूं। भाउ मिठा वधीक तव्हां सां ज़रूरु ॻाल्हाईंदो। अस्सलाम वालेकुम दोस्तों, जेको माड़ी गैस पेट्रोलियम जे अॻियां शागिर्द धरणो हणी वेठा आहिनि ऐं उन्हनि खे व्हाट्सअप ते जेको मैसेज करनि था असांजे नाले ते, भाउराज जे नाले ते, मां जे नाले ते, असां कंहिं बि शागिर्द खां मंथली न आहे घुरी। इहो सभु जेको आहे सरकार जो कमु आहे या जेको आहे माड़ी गैस पेट्रोलियम जेका दलाल आहिनि, उन दलालनि जो कमु आहे। उन्हनि खे हिसाइनि था, उनखे प्रेशराइज़ करनि था। इहो कुझु बि न आहे। असां कंहिं खां बि मंथली न आहे घुरी। असां शागिर्दनि खां अॼु बि गॾु आहियूं, कल्ह बि गॾु आहियूं। इहा दिलिजाए करनि। बाक़ी जेको धरणो आहे उनजो इंशाअल्लाह जारी रहे। असांजी काई बि ज़रूरत पए, असां शागिर्दनि सां कटे आहियूं। बाक़ी सभु पूरियूं ख़बरूं आहिनि। या अली मदद।